दोस्तों पुराने वक्त जी ॻाल्हि आहे त हिकिड़े ॻोठ में हिकु मुअज़िज़ महिमान अची वियो। ॻोठ वारनि में ख़ुशीअ जूं लहरूं ड्रोड़ण लॻियूं। सभई संदसि इज़त करण लॻा। महिमान जी ख़िदमत जे लाइ ख़ासि बंदोबस्तु कयो वियो। जॾहिं मानी तयार थी ऐं दस्तरख़्वान ते रखी वई त उन में क़िस्मे क़िस्मे खाधा मौजूद हुया। पर इन्हनि सभिनी में हिकिड़ी अजीब ॻाल्हि इहा हुई त हिकु वॾो डिघो ऐं थुल्हो डंडो बि दस्तरख़्वान ते रखियो वियो। महिमान जी अखियुनि में हैरत हुई, पर दिलि में डपु बि अची वियो। हुन ड्रिजंदे पुछो त ही डंडो छो रखियो अथव? मीज़बाननि जवाब ॾिनो त बाबा, ही असांजी पुराणी रिवायत आहे। बुज़ुर्गनि खां इहा हलंदी पई अचे। जॾहिं बि को महिमान असां वटि ईंदो आहे त उन जे अॻियां खाधे सां गॾु ही डंडो बि रखियो वेंदो आहे। बाक़ी का घबराइण जी ॻाल्हि न आहे। महिमान कुझु बि न समझी सघियो। हुन वरी सवाल पुछो त इन जो भला मक़सदु छा आहे? डंडो रुगो महिमान जे लाइ छो रखियो वेंदो आहे? मीज़बाननि मंझां हिकिड़ो थोरो सियाणो हुयो। हुन जवाब ॾिनो त बाबा, असांखे मक़सदु त मालूम न आहे, बसि असांजा वॾड़ा ईअं कंदा हुआ, असां बि इहो ई कंदा पिया अचूं। तव्हां बेफ़िक्र थी खाधो शुरू कयो। पर महिमान जे दिलि में वॾो ख़तरो हुयो, भउ थी रहियो हुयो। हुन सोचो त बेफ़िक्र कीअं खावां, ख़तरो त मुंहिंजे अॻियां रखियो पियो आहे। नेठि महिमान ऐलान कयो त जेसिताईं तव्हां मूंखे इहो न ॿुधाईंदव त ही डंडो छो रखियो वियो आहे, तेसी ताईं मां हिकु गिरह बि न खाईंदुसि ऐं तव्हांजी महिमानी क़बूल न कंदुसि। महिमान जे इनकार ते सॼे ॻोठ में हलचल मची वई। हिकिड़े बुज़ुर्ग खे सॾायो वियो। बुज़ुर्ग अची डंडो ॾिठो ऐं गुस्से में चयईं, अड़े निभागऊ, बेवकूफ़ऊ, तव्हां एॾो वॾो डंडो छो रखियो आहे? असांजा वॾड़ा महिमाननि जे अॻियां एतिरो वॾो डंडो न रखंदा हुआ। ॻोठ वारनि फौरन डंडो आरीअ सां कटे छॾियो ऐं 2-3 फुटनि ताईं नंढो करे छॾियो। पर महिमान वरी बि मुतमइन न थियो। महिमान चयो, पर इन जो असल मक़सदु आहे छा? इहो ॿुधी परेशानी वधी वई। ॿियनि बुज़ुर्गनि खे बि घुराइणो पइजी वियो। हिकिड़ो ॿियो बुज़ुर्ग आयो ऐं उहो वधीक पुराणियुनि रिवायतुनि जो ॼाणू हुयो। हुन डंडो ॾिठो त चयईं त ही डंडो अञा बि वॾो आहे। असांजा वॾड़ा त हिकिड़ो सन्हो चहबुक रखंदा हुआ। ॻोठ वारनि उन डंडे खे वधीक कटियो ऐं उनखे सन्हड़ो करे बिल्कुलु चहबुक जहिड़ो बणायो। पर महिमान जो तजस्सुस वरी बि ख़तम न थियो। हाणे ॻोठ जे सभ खां वॾी उमिरि वारे बुज़ुर्ग खे ॻोल्हियो वियो। उहो एतिरो कुराड़ो हुयो जो संदसि अखियूं ॾिसण में कमज़ोर ऐं आवाज़ बि कमज़ोर थी चुको हुयो। ख़ैर, उन बुज़ुर्ग खे खट ते खणी ओताक में आंदो वियो। बुज़ुर्ग जीअं ई डंडो ॾिठो त हू बाहि थी वियो। चयईं, अड़े ओ जाहिलऊ, असांजा वॾड़ा महिमान जे अॻियां डंडो न रखंदा हुआ। असांजे वक़्त में हिकु नंढड़े प्याले में माचीस जूं तीलियूं कटे ऐं रखियूं वेंदियूं हुयूं त महिमान जॾहिं को गोश्त खाए ऐं उहो उन जे ॾंदनि में फासी पवे त उनखे साफ़ करे सघे। इहो ॿुधी महिमान खिलंदे चयो, हा, हाणे मां सम्झी वियुसि। मूं सम्झो पए त खाधे खाइण खां पोइ मुंहिंजी डंडे सां महिमानी कई वेंदी। दोस्तों, ज़िंदगीअ में का बि रिवायत जॾहिं शुरू थिए थी त उहा बिल्कुलु माचिस जे तीलीअ वांगुरु नंढड़ी हूंदी आहे ऐं सादी हूंदी आहे। पर वक़्तु गुज़रंदे उनखे डिघे ऐं थुल्हे डंडे में तब्दील कयो वेंदो आहे। पोइ माण्हू उन रिवायत खे असल मक़सद खां सवाइ या सम्झण खां बग़ैर ई क़ाइमु रखी वेंदा आहिनि। दोस्तों, रिवायतुनि खे परखणु ऐं उन्हनि जे मक़सद खे सम्झणु ज़रूरी आहे, न त असां बि उन्हनि मीज़बाननि जीअं कंहिं महिमान लाइ ख़तरे जो निशान बणिजी सघूं था ऐं पोइ इहो चवंदा रहंदासीं त असांजा वॾड़ा बि ईअं कंदा ईंदा हुआ। पंहिंजो अक़ुल इस्तेमालु कयो वञे। जेकॾहिं हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो।